वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंकी आऊं आहियां पिरिया गुल। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां बावलपुर छावनी जो दौरो, जदीद टेक्नोलॉजी ते बदल जंगी मश्कुनि जो जाइज़ो, ऑपरेशनल तैयारियुनि बाबति ब्रीफिंग। ISPR मूजिब फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जवाननि जे हौसले ऐं पेशेवरानी सलाहियतुनि खे साराहियो। सैयद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी हथियारबंद फौज हर क़िस्म जे ख़तरे खे मुंहुं ॾियण जी मुकमल सलाहियत रखे थी। मुस्तक़बिल में टेक्नोलॉजी जंग जो रुख़ तय कंदी। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में पहिरियों T20 मैच अॼु लाहौर में थींदो। कज़ाफ़ी स्टेडियम में मैच शाम जो 4 वॻे शुरू थींदो। क़ौमी टीम पारां भरपूर प्रैक्टिस, सीरीज़ लाइ सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम। सिंध सरकार ऐं नेब पारां सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ गॾियल कार्रवाई जो फ़ैसिलो। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं नेब चेयरमैन नज़ीर अहमद विच में मुलाक़ात। सिंध में सरकारी ज़मीनुनि ते थींदड़ फ्रॉडनि ख़िलाफ़ गॾियल कार्रवाई ते इत्तफ़ाक़। सरकारी ज़मीन जे तहफ़ुज़ लाइ चीफ सेक्रेटरी जी सरबराही में टास्क फोर्स क़ाइम। वरी वज़ीर खे सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण बाबति ब्रीफिंग। वरी वज़ीर कब्ज़ा माफ़िया खां छॾायल ज़मीन पार्कनि ऐं तफ़रीही मर्कज़नि जे क़याम लाइ इस्तेमालु करण जो ऐलान करे छॾियो। वरी वज़ीर चयो आहे त कब्ज़ा माफ़िया खां छॾायल सरकारी ज़मीन खे अवामी मफ़ाद में इस्तेमालु करण खे यकीनी बणायो वञे।